ख़बर जो सिलसिलो जारी रखंदे तव्हांखे सेठार जी मां ख़बर ॾींदा हलूं। टाउन कमेटी सेठार जी बल्दिया चूंड में आज़ाद उम्मीदवार वार्ड नंबर 5 जनरल काउंसिल शफ़क़त लुंड सिंध हाई कोर्ट सखर बेंच में दाख़िल हिकु पिटीशन खे जवाज़ बणाईंदे वार्ड नंबर 5 जनरल काउंसिल जे सीट ते इलेक्शन खटे ईंदड़ पीपी उम्मीदवार गुलाम अब्बास नौल ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सखर बेंच वञण जो ऐलान करे छॾियो आहे। शफ़क़त लुंड चयो त पीपी उम्मीदवार गुलाम अब्बास नौल जो वोट टाउन कमेटी सेठार जा वार्ड नंबर 10 वोटर लिस्ट में दर्ज थियल आहे, जॾहिं त पीपी उम्मीदवार सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे वार्ड नंबर 5 ते इलेक्शन लड़ियो आहे, जेको अमल SLG रूल्स रेगुलेशन सेक्शन 35 जे ख़िलाफ़ आहे। उन गैरक़ानूनी अमल चैलेंज करण लाइ सिंध हाई कोर्ट सखर बेंच में पिटीशन दाख़िल करे छॾी आहे।